Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. कराची में फालूदे वारे खां पोइ ॾिहाड़ीदार पुरहित जे अकाउंट ज़रिए जाली मनी लॉन्ड्रिंग जो स्कैंडल मंज़र आम ते अची वियो। नैब नॉर्थ नाज़माबाद जे पुरहित खे 15 जून ते रावलपिंडी तलब करे वरितो। तलबी नोटिस में नैब जो चवणु आहे त साल 2016 ऐं 17 में जापान मां चोरी थियल 100 गाॾियूं ख़रीद कयूं वयूं। गाॾियुनि जी ख़रीदारी लाइ पुरहित अकबर जे अकाउंट सां पैसनि जी मनी लॉन्ड्रिंग कई वई। नोटिस जारी थियण बावजूदि अकबर 15 ऐं 24 जून ते नैब आॾो पेश न थियो। पुरहित मोहम्मद अकबर जो चवणु आहे त शटरिंग जो कमु करे पेट पालींदो आहियां। रावलपिंडी वञण लाइ किरायो बि नाहे। जापान जो रुगो नालो ॿुधो अथमि, कॾहिं वियो ई न आहियां। कराची में फ़ैरोज़ाबाद पुलिस होंडा शोरूम जे मालिक शेख शिराज ऐं शेख मोइस खे गिरफ़्तार करे वरितो। ॿई जवाबदार मक़ामी अदालत में ज़मानत दरख़्वास्त रद्द थियण बाद फ़रार थी विया हुआ। राति देर सां होटल ते छापे दौरान हिकु जवाबदार शेख सरमद फ़रार थियण में कामयाब थी वियो। पुलिस जो चवणु आहे त होंडा शोरूम जे मालिक ख़िलाफ़ केतिरा ई केसिस दाख़िल थियल आहिनि। हुन हिकु कारोबारी शख़्सियत खे अग़वा कयो ऐं हथियारनि जे ज़ोर ते 45 लख रुपया फुर बि कया। होंडा शोरूम जो मालिक कारोबारी माण्हुनि खे महांगे अघ ते गाॾियूं ॾींदो हो। गाॾियुनि जे काग़ज़नि लाइ वरी अलॻि पैसा वठंदो हो। मुख़्तलिफ़ बैंक्स मां गाॾियूं कढाइण बाद पाण ई उहे गाॾियूं चोरी बि कराईंदो हो। ज़ुल्फ़ी बुख़ारी जे इसराइली दौरे जूं ख़बरूं बेबुनियाद ऐं गुमराह कंदड़ आहिनि। इसराइल जो अहिड़ो को बि दौरो नाहे कयो वियो। परदेही तर्जुमान तरदीद कंदे चयो त 18 डिसेंबर 2020 दौरान बि अहिड़नि कूड़नि ख़बरुनि खे रद्द कयो वियो हो। इसराइल जे मामले में पाकिस्तान जे उसूली मौक़िफ़ में का बि तब्दीली नाहे आई। ज़ुल्फ़ी बुख़ारी बि तरदीद कंदे चयो आहे त मां ज़िंदगी में कॾहिं बि इसराइल न वियो आहियां। इसराइली अख़बार दावा कई हुई त ज़ुल्फ़ी बुख़ारी बरतानवी पासपोर्ट जो फ़ाइदो वठंदे नवंबर 2020 जे आख़िरी हफ़्ते में इसराइल जो मुख़्तसिर दौरो कयो हो, जंहिं दौरान हुन मुसाद चीफ सां मुलाक़ात कई ऐं हिकु अहम शख़्सियत जो पैगाम पहुचायो। हुकूमत ज़ुल्फ़ी बुख़ारी जे इसराइल जे मुबैना दौरे ऐं हुकूमती जहाज़ जा तफ़सील साम्हूं आणी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इतला आहिनि त जहाज़ पाकिस्तान मां इसराइल वियो। जेकॾहिं जहाज़ जो इहो ई रूट हो त इजाज़त कंहिं ॾिनी? इसराइली न्यूज़ एजेंसी पंहिंजे दिफ़ा वारे खाते खां इजाज़त वठी ख़बर हलाई। दाल में कुझु त कारो नज़र अचे थो। नसीराबाद मां खंबे गुम कयल क़ौम परस्त कारकुन सिंगार नूनारी जी घरवारी अदालत पहुची वई। फौजिया नूनारी तरफ़ां मुड़ुस खे ज़ाहिर करण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में फौजिया नूनारी मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त मुड़ुस 4 ॾींहंनि खां लापता आहे। पुलिस ऐं ॿियनि सां राब्तो करण बावजूदि सिंगार नूनारी जो को पतो नाहे पइजी सघियो। सिंगार नूनारी ख़िलाफ़ केस आहिनि त खेसि अदालत में पेश कयो वञे। अदालत खे सिंगार नूनारी खे जल्द आज़ादु कराइण जो हुकुम ॾियण जी इस्तदा। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी सोशल मीडिया ते टिकटॉक स्टार हरीम शाह सां संदसि शादी वारियुनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। पंहिंजे ट्वीट बयान में सूबाई वज़ीर चयो त आउं पंहिंजी घरवारी ऐं ॿारनि सां ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां। हरीम शाह खे न सुञाणा थो ऐं न ई वरी कॾहिं साणसि मिलियो आहियां। तस्दीक़ बिना अहिड़ियूं ख़बरूं पखेड़ण खां पासो कयो वञे। मोहतरमा वाक़े बि शादी कई आहे त खेसि मुबारकूं ॾियां थो। टिकटॉक स्टार हरीम शाह जो चवणु हो त मुड़ुस हिन वक़्तु सिंध में वज़ीर आहे ऐं अॻुवाट परिणियल बि आहे। मुड़ुस खे पंहिंजी पहिरीं घरवारी खे क़ाइल करिणो आहे। पोइ आउं मुड़ुस जी इजाज़त सां संदसि नालो ॿुधाईंदसि ऐं तस्वीरूं बि जारी कंदसि। नैब पारां सूबाई सलाहकार एजाज़ जखरानी खे गिरफ़्तार करण जूं कोशिशूं। नैब सखर जो जैकाबाद में संदसि घर ते छापो।
एजाज़ जखरानी हथ न आयो। घर बातिन खां पुछा गाछा बाद वापस वेंदड़ नैब टीम जी गाड़ी ते पीपी कारकुननि जो पथराव। एजाज़ जखरानी जे घर भातिन विच में पई छिकताण ते ज़ाब्तो आंदो। नैब ज़रियनि मूजिबि आमदनी खां वधीक असासन वारे केस में सूबाई सलाहकार एजाज़ जखरानी जी गिरफ़्तारी लाइ छापो हयो वियो। संदसि उबूरी ज़मानत रद्द थियण बाद कराची समेत ॿियनि हंधनि ते बि छापा हया विया। ठरी मीरवाह वेझो पीउ हथां धी क़त्ल। ॻोठ हाशिम शाह में जवाबदार कुतुब उर्फ गाज़ी पंहिंजी नौजवान धी सीमा जोगी खे कुहाड़नि जा वार करे क़त्ल कयो। मक़तूला नारी सीमा जोगी जी अमर जो चवणु आहे त संदसि न्याणी खे बेगुनाह मौत जी निंड सुम्हारियो वियो। क़ातिल खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वई। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हमारे ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक में।